शाह साईं जे रिसाले जो हिकु सुर घातू नाले सां आहे। घातू में ना मच्छी झलण वारो कारीगर। ही किस्सो मोरड़े मीरबेर मुतलिक़ आहे। हाणोकी कराची जे उत्तर तरफ़ जॾहिं कराची हिकु नंढड़ो ॻोठु हुयो, उन वक़्तु सोन मयाणी वारी जॻह ते मल्हान जो हिकु ॻोठु हुयो। ओभाए नाले मल्हा जंहिंखे 7 पुट हुया, उन ॻोठ जो रहवासी हुयो। संदन गुज़र सफ़र मच्छी मारण हुयो। ओभाए जे उन्हनि 7 पुटनि में मोरड़ो सेहत में ॿियनि भाइरनि खां घटि हुयो। उन करे शिकार महल उनखे घर जी संभाल वास्ते घर छॾे बाक़ी 6 भाइर समुंड अंदरि शिकार वास्ते वेंदा हुया। बाक़ी 6 भाइर जाठा जवान हुआ, उन करे समुंड में मच्छी घणे क़दुरु झले सुठो गुज़र सफ़र कंदा हुआ। हिकु दफ़े 6 भाइर रछ ॼारा रसा काठ किला ॿेड़ियुनि में रखी समुंड में काहे विया। उन समुंड में किथे को कुन हुयो ऐं उते हिकु वॾो देव हिकल मांगर मच्छ हुयो। हे जॾहिं मच्छी जे शिकार सांगे काहे उन कुन वटि पहुता त मांगर मच्छ मथनि हमिलो करे ॾिनो। संदन ॿेड़ी ऊंधी थी वई, रछ काठ लुड़ी विया, संदन मोलिया पटका तरी थिया रवाना। हिननि काफ़ी कोशिशि कई पाण बचाइण जी, मगर पाण बचाए न सघिया ऐं मांगर मच्छ 6 भाइरनि खे हिकु हिकु करे गिड़काए वियो। शाम जो घातू घर न आया त मोरड़ो संदन सुध लहण लाइ तड़ ते वियो। तॾहिं खेसि ख़बर पई त संदन भाइरनि खे मांगर मच्छ खाई वियो आहे। मोरड़ो घर आयो, अची घर वारनि सां अहवाल कयाई। मांगर खां भाइरनि जो बदिलो वठण लाइ हिन हिकु लोही पिंजरो तयारु करायो। उन लोही पिंजरे में तेज़ किल कुंडे टाइप लॻराया ऐं ॿियो बि काफ़ी साज़ो सामान खणी तड़ ते आयो। लोही पिंजरे खे रसनि सां ॿधी, इहे रसा ढगनि ऐं घोड़नि जी पाञारियुनि सां ॿधी पाण पिंजरे में थी वेठो ऐं पंहिंजे साथियुनि खे हुकुम ॾिनाई त जॾहिं आऊं रसा लोॾियां त अमीं ढगनि ऐं घोड़नि खे हकलजो। उन खां पोइ माण्हुनि लोही पिंजरे खे पाणी में फिटो कयो। मांगर मच्छ त हिरियो वेठो हुयो, सो अॻु में ई मोरड़े जा 6 भाइर खायो उघरायूं पिए ॾिनाई। तंहिं झटि हणी पिंजरे खे वात विधो। बसि वात विझण जी देरि हुई, पिंजरे में लॻल लोही किल संस ॼाड़ियुनि में पीही विया। तॾहिं मोरड़े वठी रसा लोॾिया। तड़ ते बीठल माण्हुनि ढगनि घोड़नि जे पुछनि में बाहनि जा मुहरा ॿधी खेनि बाहि ॾेई वठी हकलूं कयूं। हकलनि ऐं बाहि ते घोड़ा ऐं ढगा वठी भॻा ऐं खनपल में मांगर मच्छ खे घीअरे किनारे ते आंदाऊं। पोइ त बुरे ते बछ थी वई। माण्हुनि मांगर मच्छ मारे उन जे पेट मां पिंजरो ॿाहिरि कढी, जंहिंमां मोरड़ो सही सलामत ज़िंदा निकिरी आयो। बाक़ी संस 6 भाइरनि जा लाश सड़ी ॻरी चुका हुआ, उहे बि ॿाहिरि कढियाऊं। मोरड़े मीरबेर लाश हिकु हंधि 7 क़बरूं ठाहे उते दफ़न कराया ऐं बाक़ी ज़िंदगी उन्हनि क़बरुनि जो मुजावर थी बाक़ी ज़िंदगी बसर कई।